माहिन सोशल मीडिया के जरिए भाव इम्तियाज चांदी साहब जी हाँ हाँ इन मेहनत के जरिए मुस्लिम चैनल के जरिए सजी दुनिया के मुसलमान की गुजारिश तो क्या ओ मुसलमानों सभी पाकिस्तान के अर्ज तो क्या ओ पाकिस्तानियों सबने सिंधवारन के गुजारिश तो क्या ओ सिंधवारो संभालो बाण सियाना तू पांजे रब को माफी वठो पांजे अल्लाह के परचायो अचो मस्जिदों आबाद क्यों अचो कुरान जी तिलावत क्यों अचो जिक्र अज़कार जी महफिल को ठायो पढ़ो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। इन आयत करीमा जा लख कदो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इन जिक्र जा लख कदो मेहरबानी करे इस्तग़फ़ार पढ़ो मेहरबानी करे नमाज पढ़ो मेहरबानी करे कुरान जी तिलावत कयो मेहरबानी करे पांजे रब के परचान जी मेहनत कयो पांजो रब राजी कयो को ॾिसो त अल्लाह साईं कीअं तो तव्हांजी दुनिया वारी जिंदगी भी आराम वारी बनाए ॾिसो त अल्लाह कीअं तो तव्हांजी जिंदगी में खुशियों आने ॾिसो त पोइ अल्लाह साईं दुनिया वारी जिंदगी कीअं तो तव्हांजी पिश्त वारी बनाए पोइ ॾिसो त अल्लाह साईं कीअं तो तव्हांखे मरण वारे टाइम ते पंहिंजी ज़ियारत दीदार कराए पोइ ॾिसो त अल्लाह कीअं तो तव्हांजी क़ब्र बिश्त जो बाग बनाए पोइ ॾिसो त अल्लाह कीअं तव्हांखे क़यामत जे ॾियारे अर्श जी छांव नसीब फरमाए पोइ ॾिसो त अल्लाह कीअं तो तव्हांखे जन्नत जे सोन जे बंगलनि जो वारिस ऐं मालिक बनाए वले मन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां अॼु सॼी दुनिया परेशान इन जे करे जो असां छॾे ॾिनो आहे दीन खे इस्लाम मस्जिद खे कुरान शरीफ खे छॾे ॾिनो कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो वमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंक़ा वन्नहशुरुहु यौमल क़ियामति अमा। अल्लाह फरमायो जॾहिं तव्हां मुंहिंजे कुरान मजीद खे पुठी ॾींदव जॾहिं तव्हां मुंहिंजी मस्जिद खे पुठी ॾींदव जॾहिं तव्हां मुंहिंजे दीन इस्लाम खे पुठी ॾींदव जॾहिं तव्हां मुंहिंजी नमाज़ खे पुठी ॾींदव मां अल्लाह जो वाइदो आहे मां तव्हांजी रोज़ी करे छॾींदोमांव मां अल्लाह जो वाइदो आहे मां तव्हांजी सिहत में बरकत ख़त्म करे छॾींदोमांव बीमारियुनि में वकोड़े छॾींदोमांव मां अल्लाह जो वाइदो आहे। अल्लाह फरमायो मां तव्हांजी ज़िंदगी में आराम ख़त्म करे छॾींदोमांव ताके झेड़न में फसाईंदोमांव घर घर में झेड़ो पी पुटन जो झेड़ो मां धीअरनि जो झेड़ो औलाद वालिदैन जो झेड़ो ज़ाल मुर्ज़ जो झेड़ो मिट माइटनि जो झेड़ो ओड़े पाड़े में झेड़ो
रखे, मुझे कुरान मजीद के, मुझे नमाज के, मुझे दीन इस्लाम के, मुझे रसूलुल्लाह के, मां अल्लाह जी ज़ात के अवाम पुछी नींदा मुझे वायदो ताकि मां अल्लाह नहीं दुनिया में भी रुसवाए ख़ार कनुआ कबर क़यामत में भी ताजे लाए अज़ाब त्यारा। अल्लाह फरमायो भलो इनमें तो जो मां अल्लाह सही जे चई पानी जिंदगी गुजारियो मुझे कुरान मजीद दा भाकुर पायो मुझे मस्जिद आबाद क्यों मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी पैदा क्यों आओ मुझे मुझे बेनियो ता भी पान में पर्दा पैदा क्यों पान में कुरान जी तिलावत पान में मुर्सन जो एहतराम हया पैदा क्यों मेहरबानी करे सब दीनदार जो दीनदारी में मज़ा दीनदारी में आराम दीनदारी में सुकून ओ मुजाहिदो मां वाइद नहीं लजनो तके खो को नाराज जे वो खुश हो रही लगे के खो नाराज जे वो खुश हो रही लगे के हो उस्ताद मुर्शिद नाराज जे वे खुश सारी जहां तो जिन हो अल्लाह नाराज जे जिन हो रसूलुल्लाह नाराज जे वे कितना खुश रही सकदा तेजे करे मां बहुत बड़ा गुजारिश करना जे करे तवा की दुनिया वाली जिंदगी खुशी वाली गुजारिया जे करे तवा की कब्र वाली जिंदगी आराम वाली गुजारिया जे करे तवा की आखिरत वाली जिंदगी जन्नत वाली बनाया तो मेहरबानी करे सही माना में दीनदार है मुसलमान बन जो समेना व अताला गुफरानक रब्बना इलैकल मसीर